हैदराबाद में लम्स जी लेबॉरेटरी एक ॿियो कारनामो अंजाम ॾींदे मर्द मरीज़ के बचेदानी के कैंसर की तशख़ीस करे छॾी आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे बहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हिकिड़ो आम मिसाल आहे त अंधेर नंगरी ऐं चरबट राजा लम्स अस्पताल हैदराबाद जी लेबॉरेटरी जो हिकु ॿियो कारनामो साम्हूं आयो आहे। मर्द मरीज़ जी बचेदानी में जेको आहे कैंसर जी तशख़ीस कई वई आहे। हैदराबाद में जेको आहे लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल लम्स जे लेबॉरेटरी जो हिकु ॿियो गैर ज़िम्मेवार वारो कारनामो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। टंडो सईद ख़ान जो पीरसन पोरियत आहे, वली मोहम्मद आजाणो हिनखे टेस्ट रिपोर्ट में औरतुनि वारी बीमारी बचीदानी जो कैंसर ॼाणायो आहे। मरीज़ जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे, जंहिंमें हिन दाहींदे चयो आहे त हू मर्द आहियां, पोइ मूंखे बचेदानी कीअं थी सघे थी, या त सिर्फ़ु औरतुनि खे हूंदी आहे। मुतासिर जेको मरीज़ आहे उहो दायो आहे त 3000 रुपयनि में करायल जेका टेस्ट रिपोर्ट सबबि हिकु तरफ़ माण्हुनि ठठोलियूं कयूं आहिनि त ॿिए तरफ़ खेसि शदीद ज़हनी अज़ियत पिणु मिली आहे। लम्स लेबॉरेटरी जी अहिड़ी रिपोर्ट साम्हूं अचण बाद अस्पताल जी इंतिज़ामिया जी साख दरो ॿीहर जेको आहे उहो दाअ ते लॻी वई आहे, जॾहिं त शहरी हल्कनि जो चवणु आहे त अहिड़नि ग़लतियुनि ख़िलाफ़ सख़्तु जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। जारी कयल रिपोर्ट ऐं वायरल थियल वीडियो बाद आम शहरियुनि पारां जेका अस्पताल इंतिज़ामिया आहे उन ते ठठोलियुनि वारा जेके तबसरा आहिनि उहे शुरू थी विया आहिनि। जी सलीम, तव्हांजी महिरबानी।